कि हिक नसीहत से भी वडो असर थींदो तव। मिर्ज़ा बेदल हिकिड़ो वडो शाइर थी गुजरियो आहे। वो हिंदुस्तान जो राहको नबी साईं जे इश्क में वडा शेर अचे। ईरान मां हिकिड़े माण्हू सफ़र कयो सिर्फ़ उनखे ॾिसण लाइ। जीअं हिंदुस्तान पहुतो पुछियईं बेदल काथे मिलंदो, मिर्ज़ा बेदल काथे मिलंदो। पुछंदे पुछंदे आख़िर मंज़िल ताईं पहुची वियो। कंहिं ॾसियो त जंहिं वक़्तु हुन खां पुछे चई हजम वटि वेठो अथई। हजम वटि जो वियो पुछईं मिर्ज़ा बेदल चई हा। ॾिठईंसि त ॾाढ़ी पियो कूड़ाए, नबी साईं जी सुन्नत पियो कूड़ाए। चई मिर्ज़ा बेदल आहे? चई हा। चई आगा रीश में तराशी। चई नबी साईं सां इश्क में शेर अहिड़ा चया अथई जो मां ईरान को सफ़र करे सिर्फ़ तोखे ॾिसण आयो आहियां। तुंहिंजे कौल ऐं अमल में केॾो वॾो फ़र्क़ु आहे। चईंसि तूं जंहिं नबी जी तारीफ़ में शेर चवंदो आहीं, जंहिं नबी जे इश्क में तुंहिंजा शेर ॿुधा आहिनि, उन्हनि शेरनि ते तुंहिंजो अमल कहिड़ो आहे? सुहिणे नबी जी सुन्नत के कूड़ाए तो तोखे को शर्म में हया नथो अचे। चवण लॻु ज़ादा आरिश में तराशी ॾाढ़ी कूड़ाए रहियो हा। नबी साईं जे इश्क में गुफ्ता त केॾा ॻाईंदो आ, पर हुजूर जो इश्क पंहिंजे जिस्म ते भी कोन नाफ़िज़ कयो अथई। कहिड़े क़िस्म जो आशिक रसूल आहे? आगा आरिश में तराशी ॾाढ़ी तो कूड़ाए पियो। कॾहिं माण्हू पंहिंजे गुनाह खे लिकाइण जे लाइ, गुनाह खे हल्को सम्झाइण जे लाइ वरी दलील भी ॾींदो अथव। चई कसे दिल राज में कराशम। चई ॾाढ़ी कूड़ाया तो कंहिंजी दिल त नथो कटिया ॿियो। कहिड़ो मां कंहिंजी दिल ॾुखाया तो जो तूं मूंखे एॾा लफ़्ज़ चए तो। अल्लाहु अकबर। कॾहिं कॾहिं आम माण्हू सां रब चङे भले जो इस्लाह भी कराईंदो अथव। हुन आशिक रसूल जे अखियुनि में नीर वही आया। चई चवे छा थो पियो? फतावा रहीमिया में वाक़ियो मां ॾिठुसि। दिल चो त दलील बुरड़े जे जलसे में ॿुधाया न। अल्लाहु अकबर। मुंहिंजा भाइरो ए अमड़ियूं भेड़ियूं भी ॿुधनि जीअं जो अखियुनि में नीर वही आयसि। चई ले मिर्ज़ा दुनिया जे के ॿिए माण्हू जी दिल ॾुखे न ॾुखे, जंहिं नबी जी सुन्नत कूड़ाए थो उन नबीअ खे रोज़े में ॾुखाए थो। जंहिं नबी जी सुन्नत आहे उन साईं खे रोज़े में ॾुखाए रहियो आहे। अल्लाहु अकबर। इहे लफ़्ज़ जेके तीर थी करे वञी मिर्ज़ा बेदल खे लॻा आहिनि। दिल जी दुनिया ई बदलाए छॾी अथऊंसि। काॾे वियोसि कूड़ाइण वारो तरीक़ो, काॾे वियोसि उहा ख़्वाहिश। सभु ख़्वाहिशूं मिलिया मेट थी वियसि। रोए थो ज़ारो कतार, हजम तो चवे ते सिधो थी वियो। तमां ॿई पासा ॾाढ़ी जा सिधा कया आहिनि। हिकिड़ो पासो कूड़ो आहे, ॿियो बि पासो कूड़ो करे बराबर कया आहिनि। बेदल चए थो जिते बीठो आहे इते बीह रहो, अॻिते इंच भी न हलजा। चए अरे पागल। माण्हू चढ़ियो चवंदई पागल चवंदई, दीवानो चवंदई अरे हे ॾिसो वरी नओं कम। हिकिड़े पासे को ॾाढ़ी ॿिए पासे नो कूड़ियल, टोका कंदई ठिठोलू कंदई, रोई करे ज़ारो कता चई ॾिनई। चए हजमादा भल हिकु माण्हू छा ॿ माण्हू छा, पूरी दुनिया जा माण्हू गॾिजी टोका करनि ठिठोलू करनि बर्दाश्त आहे। अॼु खां पोइ नबीअ खे रोज़े में ॾुखाइण बर्दाश्त न। अल्लाहु अकबर। उन वक़्त ई तौबा ताइब थियो, सोने नबी जी सुन्नत जो ताबेदार बणिजी।
मन हिन जलसे में भी को आए नसीहत जो को वाक्यो बुधी मन को नसीहत वठी वनेव। अल्लाह सही पंहिंजे कलाम में फरमायो ए मुंहिंजा सुहिणा नबी कुम फअनज़िर ए मुंहिंजा हबीब उठ माण्हुनि खे मां ख़ुदा जे अज़ाब खां ॾाड़ या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िला इलैका मिर रब्बिका ए मुंहिंजा हबीब जेको मां अल्लाह तोखे इल्म ॾिनो आहे वो दुनिया जे माण्हुनि ताईं पहुचाए। ए मुंहिंजा हबीब वज़क्किर फ़इन्न ज़िक्रा तनफ़उल मुमिनीन। मानी भी खाधी अथव पोइ बि आवाज़ नथो निकिरे लगे तो साईं अब्दुल गवार कम के सिधो न कयो अथव। अड़े साईं नदीम मुंहिंजी पहिरियों दफ़ो हिते मुलाक़ात थी अथव। वाह क़ुरान तुंहिंजो असर मां पंहिंजी तबियत ॿुधायांव पंहिंजी आदत फितरत ॿुधायांव जेके साल 10 खनि तक़रीबन मूंखे थिया अथव। 13 साल मां ठिड़ी जे मदरसे में अबू दाऊद शरीफ़ पढ़ायो आहे क़ुरान जो सॼो तफ़सीर पढ़ायो आहे। काफ़ी मरतबा क़ुरान जा दर्स ॾिना आहिनि जंहिं साईं मूंखे दर्स सेखारिया जंहिं साईं मूंखे हदीस पढ़ाई अथव। ए मुंहिंजा भाइरो उनजो नालो इज़त वारो अज़मत वारो मीर मोहम्मद मीरक वारो अथव। वो साईं मूंखे चवंदो हो पुट हीअं पाण साईं कुर्सी ते वेही रहंदो हो मूंखे बयान लाइ चवंदो पुट 5 मिंट ई भले ॻाल्हाए पर या त क़ुरान पढ़ या नबी सोने जो फरमान पढ़ो। वजह छाहे क़ुरान में भी मज़ो आहे साईं जे फरमान में भी मज़ो अथव। क़ुरान भी दिल ते असर कंदो आहे नबी जो फरमान भी दिल ते असर कंदो अथव। क़ुरान भी दिलियूं नरम कंदो आहे साईं जो फरमान भी दिलियूं नरम कंदो आहे। क़ुरान भी अॼु ताईं महफूज़ आहे क़यामत ताईं महफूज़ रहंदो। मदीने वारे साईं जो फरमान भी अॼु ताईं महफूज़ आहे क़यामत ताईं सभई जो महफूज़ रहंदो। अल्लाहु अकबर है मुझे मुर्शिद अली तवा सबनी दलेल बुरड़ो वारन जे मुर्शिद अली हज़नैन जे अब्बे अली अम्मा खातून जन्नत साजी अमर जे शोहर अली फातिह खैबर अली शेरे बबर अली सही फरमायो शे दुनिया जी सख्त केडी भी हुजेव मुसलसल पानी लगे नरम जी वेंदव दिल केडी भी दुनिया जे माण्हू जी सख्त छो न हुजेव क़ुरान ॿुधण पढ़ण सां नरम थी वेंदव। फरमाए अल्लाह नज़ल अहसनल हदीस किताबन मुतशाबिहन मसानिय तक़शइरु मिन्हु जुलूदुल लज़ीन यख़शऊन रब्बहुम सुम्मा तलीनु जुलूदुहुम व क़ुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह। अल्लाह से पंहिंजे ज़िक्र में पंहिंजे कलाम में या ताकत रखी अथव जो दिलियूं नरम थी वेंदियूं अथव। एॾो ताकतवर क़ुरान लौहल क़ुरान सुयरत बिहिल जिबाल औ कुतियत बिहिल अर्ज़ क़ुरान सां त जबल भी लुॾी पवंदव औ कुतियत बिहिल अर्ज़ ज़मीन भी फाटी सघेव थी औ कुल्लिम बिहिल मौता मुर्दा भी गालाए सघनि था। एॾो ताकतवर है जो अल्लाह सही फरमायो इन्ना सनुल्की अलैका क़ौलन सकीला। ए मुंहिंजा सुहिणा नबी असां तो ते वॾो वज़न वारो कलाम नाज़िल कयो आहे। अम्मा आयशा सिद्दीक़ तय्यबा ताहिरा हाफ़िज़ा आलिम 2210 हदीसुनि जी रावी अब्दुद्दीन
मना नबी सही जी हिकिड़ी जिंदगी बारी बी जिंदगी घरोली नबी सही जी घरेलू सजी जिंदगी उम्मत ताईं पहुंचाइण वारी अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा अथव। अल्लाहु अकबर मुंहिंजा भाइरो अल्लाहु अकबर असां छा ॿुधऊं कुरान मजीद में केॾो रब वज़न ऐं ताक़त रखी आहे। अम्मा आयशा फरमाए थी पई रावी आहे सोने नबी ते सर्दी जी मौसम में कुरान नाज़िल थींदो हो यंज़िलु अलैहिल वहयु। अम्मा आयशा फरमाए थी सर्दी जी मौसम में नाज़िल थींदो कुरान व इन्न जबीनहु लयतफस्सदु अरका। कुरान नाज़िल थींदो सुने नबी जे पेशानी ता पगर मुबारक टमी करे हलदो। एडी ताकत लौ अंज़लना हाज़ल कुरान अला जबलिन लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह। रब फरमायो जेकॾहिं असां कुरान जबल ते नाज़िल कयूं आ त जबल भी रेज़ा रेज़ा बणिजी वञे हा। एडो ताकत वारो दव फरमायो अल्लाह करीम कुरान जे अंदर व इन्नहु लकिताबुन अज़ीज़। ई ताकत वारो कलाम दव ला यतीहिल बातिलु मिन बैन यदैहि वला मिन खल्फि तंज़ीलुल मिन हकीमिन हमीद। अचे तो मज़ो कुरान मां थकजी त न पिया हो ॿुधी ॿुधी मोबाइल हलाए कोई थकियो ई न आहे। अॼु 24 कलाक मोबाइल हले कोई थकदो ई न भले आहे तंहिं करे न चढ़ो ईअं ई लॻी पई आहे जंहिं कंहिं बसि चढ़ो। अल्लाहु अकबर थके ई नथो ॼाण हथ घसी आहे पर थके ई नथो माण्हू। अॻे ॾींहुं मां हिकिड़ो छोकिरो ॾिठुमि साईं ईअं मोबाइल हिते ॾिसे पई चश्मो जेको पातल हुनजा शीशा एॾा थुला भाऊ नदी में जीअं चांवरनि जी मानी थुली हुजे एॾा। मां जो हल एॾा शीशा थुला अथई त बि नज़र नथी पए। चए न साईं घटि आहे नज़र। मां चयो घणो नंबर अथई? चए 12। हल मां चयो 12 बि नंबर थींदो आहे? चए साईं लॻे थो 14 लॻंदो मूंखे। कुझु ॾींहं नागा कई हुयमि चश्मो पोइ हुन करे अञा नज़र घणी ख़तमु थी वई। मां जो भला कहिड़ी शइ ख़तमु कई? चई इहा चंडी मोबाइल जो निकिरी पई आहे। अल्लाहु अकबर केड़ी मोबाइल सा असांजी रूह रात अथव असांजे रूह जी खोराक मोबाइल कोन अथव गाना कोन अथव। हदीस में ईंदो आहे गानो निफाक खे ईअं अंदर वधाईंदो अथव जीअं पोख खे पाणी वधाईंदो अथव। ए मुंहिंजा मिठा भाउ ए मुंहिंजी अम्मा मुंहिंजी भेण मुंहिंजी न्याणी छॾ गाननि ॿुधण खे अचु त ॿुधायां रूह जी रात कहिड़ी रब बनाइया। हाने साईं अब्दुल गफ्फार जन फरमायो त मानी जो नमाज जो वक़्फ़ो थींदो जिस्म कमज़ोर थींदो आहे खोराक सां तंदुरुस्त ऐं ताक़तवर बणबो आहे। ईमान कमज़ोर थींदो आहे त क़ुरान सां रब जे नाले सां ताक़त वारो थींदो आहे। रब फरमायो